हेडलाइन सां वठी आगाह कयूं के बिरिया सिटी में ॻोठ कांडेरो किरियो में 10 खां वधीक पोरियतनि जे घरनि खे बाहि लॻी वई आहे। ख़बर वास्ता शेयर कयूं पिया अहम ख़बर आहे बिरिया सिटी में ॻोठ कांडेरो किरियो में 10 खां वधीक घरनि खे बाहि लॻी वई आहे। बाहि लॻण सबबि घरनि में पयल समूरो सामान सड़ी रखी वियो आहे। मुतासिर ॻोठाणा खुलियल आसमान हेठि बेयारो मददगार वेठल आहिनि। हुकूमत तोड़े सरहंदी वारनि खां ॿाहिरि जी अपील कई आहे। तफ़सील वठंदासीं बिरिया सिटी में राणा अब्दुल सत्तार खां। राणा अब्दुल सत्तार आगाह कजो। जी बिल्कुल बिरिया सिटी के ॻोठ कांडेरो किरियो में रात देर से ओचितो 12 का मथे पोरियत ॻोठाणनि जैमें हाजी मोहम्मद सिद्दीक किरियो, मोहम्मद कासिम किरियो, हाजी बशीर किरियो, हनीफ किरियो, अब्दुल रशीद, अब्दुल गफूर, फारूक, तालिब, रहीम, मखण, राब ऐं हामिद किरियो जे घरनि खे जेको आहे ओचितो बाहि लॻण सबबि घरनि अंदरि बीठल चौपायो माल, कुकड़ियूं, हंध, बिस्तरा, रोक रक़म, न्याणियुनि जे ॾाजे जो सामान समेत लखे माले जो कीमती सामान सड़ी रखी आहे। बे पासे ॻोठाणनि जी रड़ियुनि ते बिरिया जे भर पासे जे सवें ॻोठाणनि पहुची फायर ब्रिगेड अमले ऐं इलाइक़े जे हिक मुज़िज़ शख़्सियत खे इतला ॾिनो, जंहिं बाद फायर ब्रिगेड अमलो बर वक़्तु पहुची ॻोठाणनि जी मदद सां केतिरनि ई कलाकनि बाद बाहि ते ज़ाब्तो आंदो। बे पासे मुतासिर ॻोठाणनि ॿुधायो त कुझु अणॼातल माण्हुनि राति देर सां घरनि खे बाहि ॾेई ऐं फायर कंदा फरार थी विया आहिनि ऐं हिननि जो इहो बि चवणु आहे त संदनि कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।